इंसान जॾहिं वॾो थींदो आहे त बचपन भुलंदो वेंदो आहे। शादी थींदी अथसि त माउ पीउ खे बि भुलिजंदो वेंदो आहे। ॿार थियसि त भाउर ऐं भेनरुनि खे बि भुलिजंदो वेंदो आहे। ऐं वरी शाहूकारु ठहियो त ग़रीबनि खे बि भुलिजंदो वेंदो आहे। ऐं जॾहिं ॿुढो थींदो आहे त पोइ जेके भुलियल शयूं आहिनि उन्हनि सभिनी खे यादि कंदो आहे। जंहिं माण्हूअ खे विश्वास पंहिंजे प्रभुअ ते हर परिस्थितीअ में बणियो रहंदो आहे, ईश्वर बि उन माण्हूअ जो विश्वास कहिड़ी बि परिस्थितीअ में टुटण न ॾींदा आहिनि।